वदा अच्छा वार थी विया, मौत मथों अची वियो, अञा गुनाहनि ते दिले, अञा अस्तियूं ऐं मस्तियूं नथो छॾी। तूं ॾाढा मुड़सी बि कंहिंसां तो ॾाढा मुड़सी ॾेखारी। वॾेरे सां ॾाढा मुड़सी कर त तोखे ॾींहं जा तारा ॾेखारे न। तू रब सां तो ॾाढा मुड़सी ॾेखारी। मन बलग उम्रुहु 40 सना, जे माण्हू जी उम्र 40 साल थी वई ऐं अञा उन जा गुनाह घणा नेकियूं थोरियूं, यमसह शैतान अला वजह, शैतान अचे उन जे मुंह के हथ फेराईंदो आ ऐं चवंदो आ अन फदई तो हादल वजह ला युफला, हिन मुंह तां मां कुर्बान वञा, ही मुंह कॾहिं कामयाब न थींदो। शैतान अचे मुंह ते हथ फेराए ख़ुशि थींदो आ। शैतान जे चवंदा आहिनि न पीर बुज़ुर्ग खे चवंदासीं मुंहिंजी पुठी ठपिजाए, शैतान जे पुठी ठपींदो सदको वञाए, अन फदई मां तो ता सदको वञा। केर तो इब्लीस तो चवे त मां तो ता सदको वञा, तूं कॾहिं बि छोटकारो न माणींदे। 40 साल थी विया, अञा गुनाहनि ते संदरो ॿधियूं बीठो आहे। निमाज़ जो चईस वदा ओ मिठा मोटी पौरब जे दर ते, ओ पीर मर्द पंहिंजे कुराड़प जो कदुरु कर, ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी भेण पंहिंजे अछनि परियनि जो ख्यालु रख। हो वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर कर का कार कतण जी, वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर दा कर का कार कतण जी, कर का कार कतण जी, काने वेल वेहण जी, वक्त वञई थोड़े वेल मुसाफ़िर दा।